नाज़रीन कंदाकोट खां हिकु ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। ॾींहुं ॾिठे कंदाकोट जे दुरानीमार थाणे जे हद मां हथियारनि समेत अगवा थियल 3 पुलिस एहलकार बाज़ियाब। पुलिस पारां जागरेट गैंग सां सख़्त मुक़ाबले में बाज़ियाब करण जी दावा। पुलिस दावा कंदे चयो त दुरानीमार जे कचेवार इलाइक़े में सर्च ऑपरेशन करे जागीरानी गैंग तरफ़ां अगवा थियल पुलिस एहलकारनि खे बाज़ियाब करायो आहे। ॿिए तरफ़ इलाइक़े में राजोणी ज़रिए बाज़ियाब करण जा चोबोल आहिनि। यादि रहे त ॾोहारियुनि पारां पुलिस एहलकारनि खे अगवा करण बैदि वीडियो वायरल कयो। वीडियो में चयूं त असांजा माण्हू छॾियो त पोइ पुलिस एहलकारनि खे छॾींदासीं। हर वक़्तु नई ख़बर खां आगाह लाइ ॾिसंदा रहो KBKF न्यूज़ कंदाकोट। इहा ॻाल्हि आहे त असांजा माण्हू न माण्हुनि जे चवण ते खणी वियो आहे। सारा मां वटि ॿधल आहिनि। कलाक में माण्हू ईंदो, कलाक में ईंदो।